नाज़रीन असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं सखी दातार जे मेले ते। जेको हिन मेलो जेको आहे वॾे हक़ीक़त सां एतिराम सां मल्हायो वेंदो आहे, जंहिंजो अॼु तक़रीबन ॿियो ॾींहुं आहे। ऐं हिते जेको कराची खां अलावा मुख़्तलिफ़ शहरनि खां ज़ाइरीन जो अचण जो सिलसिलो बि जारी आहे। हितां उनखां अलावा हिते जेको सिक्योरिटी जा बि सख़्तु इंतज़ामात आहिनि ऐं CCTV कैमरा बि हिते लॻाई वियूं आहिनि। ऐं इनखां अलावा हिते जेको आहे मेडिकल कैंप बि फ्री में लॻाई वई आहे। वधीक जेको आहे असां हितां खां जेको जेके ज़ाइरीन आया आहिनि उनखां अलावा हिते दरगाह में जेके माण्हू मौजूदु आहिनि उन्हनि सां जेको आहे उन्हनि खां बि इंटरव्यू आहे हलवाल वठंदासीं। ये जेको हिते दाता जी तरफ़ां ये कैंप जेकी लॻी वई आहे मुफ़्त मेडिकल कैंप। ऐं उनखां अलावा हिते जेको उन कैंप खे अॼु कऊं ॾींहुं आहे। ऐं हिते जेको रोज़ानी तव्हां हिते घणा मरीज़ जेके आहियो ॾिसंदा आहियो उन जे हवाले जेको आहे असांखे ॿुधाइजो। कैंप खे अॼु तक़रीबन ॿियो ॾींहुं आहे। असां तक़रीबन 3 ॾींहंनि ताईं कैंप हलाईंदा आहियूं। 3 ॾींहंनि जे अंदरि तक़रीबन असीं 1200 खां 1300 ताईं पेशेंट ॾिसंदा आहियूं फ्री बाई कास्ट। ऐं असांजी जेको सो ॾींहं जो ड्यूटी हूंदी आहे दातार जिला ते उनजी तरफ़ां अहमद पटेल जी तरफ़ सां हीउ कैंप लॻंदो आहे फ्री में तक़रीबन। ये जो आपने कैंप लगाई है दातार पर और इसमें जो मेडिसिन भी फ्री में है और जो कैंप ये फ्री में है, ये कैंप आपने कितने दिन के लिए लगाई है इस हवाले से, और जो रोज़ाना यहाँ पे मरीज़ आते हैं उसके हवाले से, और ये कैंप किसने लगाई है उसके हवाले से हमें थोड़ा आगाह कीजिए। ये कैंप हमारा बेसिकली जो 3 दिन का होता है। दूसरा ये कि जो यहाँ पर हमारे इंचार्ज हैं वो पटेल साहब हैं, जिनके तवज्जुह से सारा ये सेटअप होता है। उसमें लंगर की अलग हमारा सेटअप है और ये मेडिकल कैंप भी उन्हीं की तरफ से होता है, जिसको मैनेज करते हैं चौधरी नबील साहब जो यहाँ के इंचार्ज हैं। और हमारे पास 2 डॉक्टर्स हैं और शिफ्ट वाइज हम लोग काम करते हैं। उसके बाद ये सारा हमारा अरेंजमेंट जितना भी होता है वो सारा नबील साहब संभालते हैं। तो और ये जो मेडिकल है ये टोटल फ्री कैंप है, इसमें कोई चार्जेस नहीं होते। जितने पेशेंट आते हैं तकरीबन हमारे 3 दिन में 1000 से ऊपर पेशेंट हो जाते हैं, जिसको हम सारा अपने खर्चे भी नबील साहब मैनेज करते हैं। और माशाल्लाह हर साल ही हमारा ये सेटअप होता है और इसमें बैकअप हमारा ये सारा बैकअप होता है। यहाँ पर पेशेंट अगर कोई सीरियस पेशेंट आता है तो उसको रिलीफ के लिए यहाँ पर रखते हैं। और बाकी आपने दवाइयाँ वगैरह देखी, मेडिसिन वगैरह जितनी भी हैं सारी अरेंज नबील साहब करते हैं और पटेल साहब के ऑनर में सारी। नाज़रीन तव्हां असांखे ॾेखारियोसीं तव्हांखे जेको हिते माना मुख़्तलिफ़ जॻहनि ते बि लंगर बि हली वियो आहे ऐं जेको पुलिस सिक्योरिटी बि सख़्तु इंतज़ामात आहिनि। ऐं इन खां अलावा हिते माना CCTV कैमराऊं बि लॻी पियूं आहिनि। हितां खां जेके आयल माण्हू हुआ उन्हनि जो बि हाल हलियो हो त माना हिते जेको हर चीज़ असांखे सहूलियत मौजूदु आहे। ऐं हिते हज़ारनि जी तइदाद में जेके आहिनि ज़ाइरीन मौजूदु आहिनि। कैमरा टीम सां गॾु मलक मंज़ूर, सोच TV ठटो। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजे चैनल सोच TV के ऐं बेल आइकन के दबाइण कॾहिं भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.